नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ आहे। लाड़काणे मावा सां शेयर कयूं पिया। लाड़काणे सेंट्रल जेल में कैदियुनि हथां 4 ॾींहंनि खां यरगमाल बणियल पुलिस एहलकारनि जी वीडियो साम्हूं अची वई आहे। कैदियुनि जा मुतालबा पूरा कया वञनि, ॿी सूरत में असांखे न छॾियो वेंदो, पुलिस एहलकारनि जो वीडियो बयान साम्हूं आयो आहे। कुझु एहलकार कमाई जो ज़रियो बंदि थियण ते कैदियुनि सां मिली नाजाइज़ मुतालबा पूरा कराइण चाहिनि था। जेल सुप्रींटेंडेंट जो इहो चवणु आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया, लाड़काणे सेंट्रल जेल में कैदियुनि हथां 4 ॾींहंनि खां यरगमाल बणियल पुलिस एहलकारनि जी वीडियो साम्हूं अची वई आहे। कैदियुनि जा मुतालबा पूरा कया वञनि, ॿी सूरत में असांखे न छॾियो वेंदो, पुलिस एहलकारनि जो वीडियो बयान साम्हूं आयो आहे। जॾहिं त जेल सुप्रींटेंडेंट जो इहो चवणु आहे त कुझु एहलकार कमाई जो ज़रियो बंदि थियण ते कैदियुनि सां मिली नाजाइज़ मुतालबा पूरा कराइण चाहिनि था। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। लाड़काणे सेंट्रल जेल में कैदियुनि हथां 4 ॾींहंनि खां यरगमाल बणियल पुलिस एहलकारनि जी वीडियो साम्हूं अची वई आहे।